अपडेट कयूं पिया। मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त भिटीशामी टाउन कमेटी मुलाज़िमनि जो कमु छॾे एहतिजाज पघारनि मां गैर क़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ टाउन कमेटी भिटीशाह ॾे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सेंटरी वर्करनि कुर्बान शेख गुलाम कादिर ख़ालिद ऐं ॿियनि जे पघारनि मां गैर क़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ वालू धणी बश्क कमाण जे ॾाढा आहिनि ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो आहे त असां ग़रीब मिसकीन सेंटरी वर्करनि जी पघारनि मां रोज़ जे बुनियाद ते कटौती कई वेंदी आहे। असांजा मासूम बचा बुखू काटण ते मजबूर आहिनि। कम भी बाक़ाइदा ईमानदारी सां करे रहिया आहियूं, पर हाला मां आयल वालू जाखिर गुजराती ऐं धणी बश्को कमाणो ज़बरदस्ती पघारनि मां कटौती करे हिरास कनि था, बिलाजवाज़ गारगंद कनि था, असांजे औरतुनि सां बदसलूकी पिणु कनि था। इन्हनि वज़ीर आला सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर आला खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे। वालू गुजराती ऐं धणी बश्क कमाण खां फौरी तौर ते हटायो वञे, ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।